नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के कपरो मां खबर ईंदाल कपरो लग ॻोठ الياس शहर में ॻोठाणन पारान जमायत اهلحديث जे नाले वारे आलमन नूर अहमद लाशारी, मोहम्मद कासिम आजिज, हबीबुल रहमान गालिब, बरकत अली शहर ऐं मोहम्मद फारूक शहर के कोठाई दीनी इजतमाع ڪرايو पियो। इजतमाع में इलाइके जे माण्हुनि जे तइदाद में शिरकत करे उलमान जूं तकरीरूं ॿुधियूं। الحديث जी खालिस दावत है, हिकिड़ो अल्लाह जी तौहीद ऐं ॿियो मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा, पैगंबर जी पैरवी। जो अल्लाह ताला ही कुरान में फरमायो है, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ, जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे अल्लाह ताला तव्हां सां मोहब्बत करे, अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बनाए, त शर्त आहे फत्तबिऊनी, मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कयो। त अहल हदीस जी दावत जेका खरी साफ़ सुथरी आहे, त माण्हुनि खे असीं सरियूं पिया अल्लाह जे दीन ॾांहुं, क़ुरान ऐं सुन्नत ॾांहुं, त माण्हुनि जी ग़ुलामी मां निकिरी अल्लाह जी ग़ुलामी में अचनि। इस पुरफितन दौर के अंदर ये दीनी मजालिस कायम करना और इसके लिए खर्च करना और इनके लिए जो है वो कोशिश करना यकीनन बड़ी मुस्तहसन अमल है। अल्लाह ताला हम सब मोमिन मुसलमानों को दीन इस्लाम की समझ अता फरमाए, किताब व सुन्नत पर अमल की तौफीक अता फरमाए और अल्लाह करीम ऐसी मजालिस मुनक़िद करने और उनमें शरीक होने की अल्लाह में तौफीक अता फरमाए। सिंध जे नज़म हेठि इलाइक़नि में दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम थी रहिया आहिनि, काफ़ी तइदाद में थियनि पिया। उन सिलसिले में अॼु ॻोठ الياس शहर में बि असांजो दीनी प्रोग्राम हुयो। हिन प्रोग्राम में असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां माण्हुनि जे अॻियां ख़ालिस दीन जेको अल्लाह पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए माण्हुनि ॾांहुं मोकिलियो आहे उहो पहुचायूं, यानी क़ुरान ऐं हदीस उनजी खुल्लम खुल्ला साफ़ ऐं चिटी दावत रखूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।